जी नाज़रीन, सिंधी डाए बरक़ सियासतदान अवामी तहरीक के सरबराह शाइर अदीब पानी ते महारत रखंदड़ मोहतरम रसूल अशरफ अली साहब जी में ज़ोर ऐं शोर सां तैयारियूं जेके आहिनि जारी आहिनि। अॼु सिंधियाणी गर्ल्स स्टूडेंट तहरीक पारां मोटरसाइकिल रैली जेका आहे पलीअ साहब जी मदारी जुमशाई खां जुमशाई शहर ताईं कढी पई वञे, जंहिंमें सिंधियाणी तहरीक जूं जेके स्टूडेंट्स विंग जी कारकुन जेके आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, जेके ज़ोर सां जेके नारेबाज़ी करे रहियूं आहिनि, पंहिंजे क़ाइद खे जेको ट्रिब्यूट पेश करे रहियूं आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहो तयारियुनि जे सिलसिले सां कीअं था ॾिसनि। अॼोकी मोटरसाइकिल जेका रैली आहे उन जे हवाले सां ॿोल था कनि। असांजूं तयारियूं 6वीं वरसी जे हवाले सां त तक़रीबन 2 खां 3 महीना अॻु खां हलनि पियूं ऐं असांजी जेकी सिंधियाणी तहरीक आहे जेकी त पलियो साहब असां सॼी सिंध खे पाकिस्तान खे हिकिड़ो सिंधियाणी तहरीक जो जेको आहे सो जेकी तंज़ीम ठाहे करे जेको तोहफ़ो ॾिनो सभिनीनि औरतुनि खे, उहो त तमामु वॾो आहे। इहो मैसेज असां ॿियनि ताईं बि पुॼाइणु चाहियूं पिया। ऐं जेकी तयारियुनि जी ॻाल्हि आहे उन में असां टेबलोस जी तयारी, तकरीरुनि जूं तयारियूं हलनि पियूं। असांजा नंढड़ा ॿार, असांजूं नंढड़ियूं छोकिरियूं, असां सभु सिंधियाणी तहरीक टेबलोनि जी मुख़्तलिफ़ इनक़लाबी गीतनि ते तयारियूं पियूं हलनि, उन खां तकरीरुनि जूं, उन खां अलावा टेबलोस जूं, इहे सभु तयारियूं हलनि पियूं। ऐं हिन वारे जेका पलीअ साहब जी जेका 6वीं वरसी आहे इहा तमामु असांजी इहो कोशिशूं आहिनि त पहिरियों वारे वरसियुनि खां बि हिन वारे तमामु ई ज़बरदस्त नमूने सां मल्हाई वेंदी, जंहिंजूं तयारियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़ोर शोर सां हली रहियूं आहिनि। ऐं अॼु 5 तारीख़ आहे। अॼु असां पलीअ साहब खे गुज़िरियल साल बि सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक की तरफ़ खां जेका बाइक रैली कढी ट्रिब्यूट पेश कयो वियो हुयो। अॼु बि असांजी जेका हीअ रैली आहे इहा असां पंहिंजे क़ाइद मोहतरम रसूल बेश पलीअ साहब खे सलामी ॾियण आया आहियूं। त असांजे क़ाइद मोहतरम रसूल बेश उहो वाहिद शख़्स हो जंहिं औरत जेके ॻाल्हायो त औरत उहो हर कमु करे सघे थी जेको मर्द करे सघे थो। औरत मर्द सां किलो में मिलाए हले सघे थी, उहो कार हलाए सघे थी, हर शयूं हलाए सघे, बाइकुनि जे लाइ का वॾी ॻाल्हि कोन्हे। इन जे करे असीं फ़ख़ुरु था महसूसु पंहिंजे क़ाइद खे सुख सलाम था पेश कयूं जीअं असांखे इहा वाट ॾिनी जेको अॼु असां पंहिंजे क़ाइद खे सलामी पेश करणु आहियूं। अदा ही पलीअ साहब जी 6वीं वरसी जे हवाले सां जेका ही मोटर बाइक जी रैली अॼु कढूं पिया, इन में असां सिंधी समाज खे इहो असां पैगाम ॾियणु चाहियूं था त औरत हिन समाज में हिकु फ़र्द जो किरदारु बि अदा करे सघे थी। औरत खे जेके रेस्ट्रिक्शन्स ॾिनियूं वञनि थियूं या उन्हनि खे पाबंद रखियो वञे थो त औरत सिर्फ़ु हिननि कमनि जे लाइ कैटेगराइज़ जेको कयो थो वञे, असां उन कैटेगरीज़ जी बंधन खे तोड़णु चाहियूं था त औरत सिर्फ़ु इन कमनि जे लाइ मख़सूस न आहे त थां ॿुआरी पोचो करे या ॿार ॼणे। औरत इन्हनि कमनि जे लाइ बि आहे जेको हिकु फ़र्द हिकु समाज में पूरी रिस्पॉन्सिबिलिटी सां करे थो। जी अॼु जे टाइम में अगरि स्टूडेंट्स आहिनि त स्टूडेंट्स खे एतिरो हुअणु खपे या उन्हनि खे एतिरी नॉलेज हुअणु खपे त मोटर बाइक्स, स्कूटीज़ या कार्स खे कीअं हलाइबो आहे या कीअं उन्हनि ते असांखे सवारी खणणी आहे, कंहिं ॿिए खे बि या पंहिंजे पाण खे, ताकी असांखे कंहिंजो आसरो न करिणो पवे। असां सदाईं पलीअ साहब अहिड़ा कम कया जेके असांजे समाज में गैर मामूली सम्झा था वञनि। पलीअ साहब सिंधियाणी तहरीक जो बुनियादु विधो। सिंधियाणी तहरीक तव्हां पाण ॾिसो था एशिया जी अज़ीम तहरीकुनि में आहे। उन जेके कम कया, वन यूनिट जो दौरु हुजे चाहे कहिड़ो बि दौरु हुजे, उन में सिंधियाणी तहरीक जो निमाया किरदारु रहियो। असां चऊं था हीअ बि समाज खे असां ॿुधाइण था चाहियूं त औरत बि मर्द सां कुल्हे में मिलाए हली सघे थी। जेकॾहिं असां में हीअ स्किल्स आहिनि त असीं दुनिया खे ॾेखारियूं त असांखे ॾिसी माण्हू ॿिया बि उन मां सबक़ु सिखनि। में शरीक सिंधियाणी तहरीक जे कारकुन औरतुनि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। इन्हनि जो इहो ई चवणु आहे त पलीअ साहब जेको असांखे वाट ॾसे वियो, उन वाट ते मुसलसल जदोजहद करे रहिया आहियूं। मोटरसाइकिल रैली समाज में हिकिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियूं त औरत जो जेको समाज जे मक़ाम आहे, औरत कंहिं बि मुक़ाबले में घटि न आहे। औरत हर उहो कमु करे सघे थी जेको मर्द बि करे सघे थो। इहो पैगाम जेको आहे मैसेज ॾेई रहिया आहियूं। ऐं सिंधियाणी तहरीक जे तरफ़ां जेको मुसलसल तयारियूं जेके उहे बि कयूं पियूं आहिनि ऐं पंहिंजे क़ाइद के जेको ट्रिब्यूट पेश कयो पियो वञे। कैमरामैन इज़हार जाखरो सां गॾु इक़बाल जाखरो, KTN न्यूज़, ठट्रो।